मौजूद है मोहतरम डॉक्टर मुश्ताक फुल साहब, नामियारो अदीब है, शाइर है, सिंधी अदबी संगत जो अॻूणो जनरल सेक्रेटरी रहियो आहे। पेशे जे एतबार खां पाण डॉक्टर भी है, हिन वक्त पाण फील्ड में मौजूद है। शाइर अदीब माण्हू हुए हसास हूंदा आहिनि, हिन वक्त जेका है उन हसासियत की तमाम घणी ज़रूरत भी है। तो डॉक्टर मुश्ताक फुल साहब सां भी पाण अखि ॾिठो शाहिद भी है, उन्हनि इलाइक़नि में कमु करे पियो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। डॉक्टर मुश्ताक फुल साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी। सभ खां पहिरियां त जिन इलाइक़नि में तव्हां मौजूदु आहियो, थोरो अव्हां जी ज़ुबानी, छाकाणि जो बहसियत हिकु अदीब शाइर ऐं ख़ूबसूरत लफ़्ज़नि में या उन एहसास ॾियारींदड़ लफ़्ज़नि में सॼी सिंध पर पूरी दुनिया में हिन वक़्तु आवाज़ टीवी जे हिन प्रोग्राम में अव्हांखे माण्हू ॾिसनि पिया, त जेका सूरत हाल आहे उन हवाले सां बि असांजो थोरो नाज़रीन खे आगाह कजो त हिन वक़्तु सूरत हाल ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि कहिड़ियूं? अदा तव्हांजी महिरबानी जो तव्हां यादि कयो। सची ॻाल्हि इहा आहे त इंतिहाई तकलीफ़ वारी सूरत हाल आहे। मां सम्झां थो त सिंध ऐं ख़ासि करे असांजे इलाइक़नि जा माण्हू अहिड़ी हिकिड़ी किरब, अहिड़ी हिकिड़ी तकलीफ़ ऐं अहिड़ी ॾुख वारी सूरत हाल मां गुज़ारे रहिया आहिनि जो यकीन ॼाणो त असां बयानु करे नथा सघूं। मां त मुंहिंजा 2-3 रिलेशन्स जेके तालुकात आहिनि माण्हुनि सां हिते, हिकिड़ो मां हिकिड़े डॉक्टर जे नाते सां मुंहिंजो हिकिड़ो हुन सां घर भातीयार तालुक आहे, ॿियो हिकिड़े फिलंथेरापिस्ट वारे नाते सां उन्हनि सां हिकिड़ो मुंहिंजो सिधो तालुक आहे। ऐं मां मुसलसिल जीअं बारिशूं पयूं आहिनि त माण्हुनि सां हिकिड़ो सिधो तालुक आहे। सूरत हाल जीअं बारिशूं थियूं त यकीन ॼाणो त रस्ता रोड सभु माना मुनक़ता थी विया। ॻोड़ वारियूं औरतूं, व्यम वारियूं औरतूं, माना उन्हनि खे एॾी तकलीफ़ थी, मुकमिल तौर ते अस्पतालूं माना बंदि नज़र आयूं जेके वॾियुनि अस्पतालुनि खां सवाइ। बरसाति जी सूरत हाल जॾहिं थी उन में ख़ासि करे उन्हनि औरतुनि खे जिन खे व्यम जी तकलीफ़, व्यम जा सूर हुया, यकीन ॼाणो त उन्हनि जे ॾिसण जी सूरत हाल जेका उहे मिंथूं कनि, रवा पेरनि ते बि मुंहिंजे अंदरि रखनि त असांजी डिलीवरीअ जो बंदोबस्तु कयो। ऐं इन ॾुखी सूरत हाल में अलाह साईं असांखे क़ुवत, असांखे ताक़त ॾिनी, जिते मां पंहिंजी कैपेसिटीअ में मां पंहिंजो स्टाफ विहारे छॾियो। उन्हनि जा घर किरी पिया पर उन्हनि स्टाफ जी महिरबानी जो उन्हनि में असां उन्हनि खे डिलीवरी जेको आहे व्यम में औरतुनि खे मदद कराई। ऐं इन सॼी सूरत हाल में वरी जॾहिं कुझु ॾींहं अॻिते बारिश थी त जेके असांजा रस्ता, असांजो इंफ्रास्ट्रक्चर उहो एतिरो त कमज़ोर ऐं एतिरो त तकलीफ़ बि आहे जो माण्हुनि जा माना हिक ॿिए जे रास्ता जेके राब्ता उहे समूरा कटिजी विया। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मां अचां थो, उहा सूरत हाल ई आहे त हिकु पासे बुख आहे, बदहाली आहे, बेरोज़गारी आहे, माण्हुनि खे तरापर खाधो, साफ़ सुथरो खाधो कोन थो मिले, साफ़ सुथरो पाणी कोन थो मिले, के रोडनि ते वेठा आहिनि, के रस्तनि ते वेठा आहिनि, न जो वॉशरूम्स जो को अहिड़ो सिस्टम आहे। इन सॼे इन किन किचिरे गंद ऐं पाणीअ जे बीहण जे करे जेके घर त ॾही विया, मसमार थी विया, माणा ॻोठनि जा ॻोठ वीरान थी विया आहिनि। तव्हां मुंहिंजो अबाणो ॻोठ टालपुर वॾा, यकीन ॼाणो त जॾहिं मां तव्हां सां गुफ़्तगू करियां मूंखे उनजो मंज़र थो नज़र अचे, उन तारीख़ी शहर जो जिते सोरा फ़क़ीर हो, जिते अली मोहम्मद फ़क़ीर टालपुर हो, जिते जलाल फ़क़ीर हो, ऐं जिते इल्म अदब ॿोलीअ जो शहर हो, सॼो बड़बाग वीरान थी विया। 6-6 फुट पाणी बीठो आहे, माण्हू लॾ पलाण करे विया। ईअं थो लॻे त ॼण सां उहा साॻी सिंध जेका माना असां जंहिंमें माना 55 साल मूं पंहिंजी उमिरि जा गुज़ारिया आहिनि, उहा हीअ ॿी सिंध थी मूंखे नज़र अचे। ॿिया ॻोठ था नज़र अचनि त हीअ थियो छा आहे, सॼो सीनियारो तब्दील थी विया। हाणे हिन सूरत हाल में जेका बीमारीअ कर खयो आहे, माना हिकिड़े पासे ते माण्हुनि खे खाइण लाइ कुझु कोन्हे, ॿिए पासे ते बीमारीअ जी सूरत हाल इहा आहे त दस्त, उल्टियूं, मलेरिया, चमड़ीअ जूं बीमारियूं, पर उन सां गॾु जेका वॾी वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे उहो नफ़्सियाती बीमारियूं। उहे नफ़्सियाती माण्हू दॿा में अचनि था, परस्पायरेशन अथनि, पगर वहनि थो पियो, हार्ट रेट जेको आहे तेज़ हले थो पियो, माण्हू पिया पियो साईं मूंखे अटैक थी वियो आहे, दिलि जो तकलीफ़ थी वई, ॾिसूं था उहो एंज़ाइटीअ में आहे, परेशानीअ में आहे। माना इहा सॼी सूरत हाल जेका मां मुंहिंजी हिन सॼी सूरत हाल जे बयानु करण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं इहा सॼी सूरत हाल ते नज़र था रखूं त यकीन ॼाणो असांखे काथे हुकूमत नज़र रखी अचे, असांखे काथे इंतिज़ामिया नज़र नथी अचे, असांखे काथे अहिड़ो सिस्टम नज़र नथो अचे त इन्हनि माण्हुनि खे तकिड़े हंगामी बुनियादनि ते असां जेको सपोर्ट करे सघूं उहो नथो थिए। पोइ असां मां ज़ाती तौर ते मुंहिंजी घरवारी डॉक्टर ज़हीरा जंहिंखे मां मासाद मोहब्बत चवंदुसि उहा गुज़ारे वई। यकीन ॼाणो त मूं हिकिड़ो ज़हन ठाहियो त उनजे नाले ते डॉक्टर ज़हीरा मुश्ताक मेमोरियल ट्रस्ट जेको आहे उहो मूं जोड़ियो।
ऐं उन जे बुनियाद ते मूं पंहिंजे तरफ़ां जेको आहे सो पंहिंजे ॻोठ में रोज़ाने जे बुनियाद ते कैंपुनि ते ॻोठनि में मानी पुॼाइण शुरू कई। 2 ॾींहंनि 3 खां असां हिते कुंभ में 2 स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेके माण्हू वेठल आहिनि उन्हनि खे असां मानी पहुचाइण शुरू कई आहे। ऐं उते माण्हुनि जी दाऊं थियूं पवनि, कुकू पियूं आहिनि, त कोई कोन्हे को केरु अचे थो त 10-20 पैकेट ॾेई हलियो थो वञे पियो, पर असांजो जेका सूरत हाल ख़राबु आहे। पोइ हाणे जेका हिकु पासे ॾे असांखे हाणे जेको ध्यानु ॾियणो आहे उहो इन पासे ॾे ॾियणो आहे त हिन इंफ्रास्ट्रक्चर ठहण में जुड़ण में तमामु वॾो सर्वे थींदी, पोइ के NGO जा जेके डॉलर्स ईंदा पोइ उहे खाईंदा, हिकिड़ा माण्हू ॿियनि जे खीसनि में पवंदा, पोइ उते ईंदो, पोइ सिस्टम ठहंदो, कॾहिं ठहंदो, इहे घर कॾहिं ठहंदा, लॾ पलाण जेका आहे उनजी सूरत हाल कीअं थींदी, रस्ता कीअं ठहंदा, इहो हिकिड़ो वॾो डिघो प्रोसीजर आहे। पर जेका मौजूदा वक़्त में जेका हाणे अञा 4-5-8 ॾींहंनि में जेका बीमारी ईंदी उन में मलेरिया जूं दवाऊं बाबा तव्हां हज़ारनि जी तइदाद में, लखनि जी तइदाद में गोरियूं दवाऊं टेबलेट जेको आहे मुहैया कयो, सरकारी अस्पतालुनि में कयो, जेके चङा फिलंथ्रापिस्ट आहिनि उन्हनि माण्हुनि खे ॾियो मलेरिया जी दवा, गेस्ट्रो कैनुला, रुगो रिंगर ॾेई छॾियूं असां माण्हुनि खे मुफ़्त में ॾेई छॾियूं, ORS माण्हुनि खे मुफ़्त में ॾेई छॾियूं, 2-4 शयूं आहिनि, फ्लेजिल जी शरबत ॾेई छॾियूं, कालपोल जी शरबत ॾेई छॾियूं, पैरासिटामोल जो। त मां सम्झां थो त माण्हू इन शइ खां बची सघंदा, जेको माना हिकिड़ो माण्हू वटि पैसो कोन्हे, खाइण लाइ कोन्हे, मुंहिंजे प्राइवेट अस्पताल में ईंदा, मां त हुन फीस वठंदुसि, जेकॾहिं फीस न वठंदुसि त मुंहिंजी अस्पताल जेका आहे त मुफ़्त हिन में ख़ैराती अस्पताल थी वेंदी, त मुंहिंजो पैसो कीअं हलंदो, मुंहिंजूं पघारूं माण्हुनि खे कीअं हलंदियूं, बिजलियुनि जा बिल कीअं हलंदा। मां इहो सॼो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको माण्हू अकेले सिर नथो करे सघे। ऐं मां कल्ह बि हिकिड़ी फेसबुक सोशल मीडिया ते रिक्वेस्ट छॾी त PPA छा आहे जेका हेल्थ जे सेक्टर में कमु थी करे पई, जंहिंखे करोड़े अरबे रुपया बजट आहे, उहा किथे नज़र नथी अचे। आलमी इदारा उन्हनि जी मदद कनि था। यकीन ॼाणो त अदाम जे कुंभ में PPA छा आहे नज़र कान थी अचे, असांजे भर पासे में PPA छा आहे नज़र कान थी अचे। मुस्तक़िल बुनियादनि ते कैंपुनि जी ज़रूरत आहे, मुस्तक़िल बुनियादनि ते मलेरिया जे टेस्टनि जी ऐं माना मलेरिया वारो जेको शोबो आहे हेल्थ जो उनखे एक्टिव करण जी ज़रूरत आहे, गेस्ट्रो जी एक्टिव करण जी ज़रूरत आहे। बहरहाल मां रिक्वेस्ट कयां थो उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके सम्झनि था त माण्हुनि जो दर्द छा थींदो आहे, माण्हुनि जो ॾुख छा थींदो आहे, माण्हुनि सां गॾु बीहो। मां हिकिड़ो मिसाल आहियां, मां कल्ह हिकिड़ो ट्रस्ट ठाहियो आहे जेको अञा रजिस्टर ई न करायो आहे, ऐं पोज़ीशन इहा आहे त जॾहिं मां ॾियणु शुरू कयो आहे त माण्हुनि ॾिठो आहे त असांजो सही मद में हिते पैसो वञे त मूंखे माण्हुनि ॾियणु शुरू कयो आहे। मुख़्तलिफ़ को माण्हू 50,000 थो मोकिले, को 25 थो मोकिले, को 30 थो मोकिले। अॼु त असांजे तक जो जेको आहे मंज़ूर वसाण साहिबु उन यकीन ॼाणो मूंखे फ़ोन करे मूंखे एप्रिशिएट कयो, यार तव्हां तमामु वॾो कमु था कयो, कंहिं कैप में मुंहिंजो हिसो गंढियो ऐं हुन ते मूंखे कुझु पैसा मोकिले ॾिना, त मां सुभाणे मां कंहिं ॿी जाइ ते हुन डॉक्टर साहिबु हाणे थोरो अर्ज़ु हुयो त जीअं तव्हां चयो त इहो सिलसिलो हाणे वधंदो वञे पियो, इनफ़रादी हैसियत में अकेले सिर तां या कोशिशि वरिती, त छा तूं सिलसिलो हाणे तव्हां कुझु वधायो था, कैंपूं कुझु मुख़्तलिफ़ इलाइक़नि तां हिनखे तव्हां फैलायो था, छाकाणि जो ज़रूरत तमामु घणी आहे? जी बिल्कुलु। हाणे मूं पंहिंजे जेको डॉक्टर ज़हीरा मुश्ताक जेको वेलफेयर जेको मेमोरियल ट्रस्ट आहे, उहो पहिरियों मां पंहिंजे अबाणो ॻोठु जेको मुंहिंजी नेटिव प्लेस हुई, जनम भूमि टालपुर वॾा, मां ओसि ताईं मदद कयो त कैंप ते, ऐं प्लस ॻोठनि में जेका मानी पुॼाइणु शुरू कई। ऐं वरी पोइ मां हिते कुंभ जे हिकिड़े कॉलेज खे ऑन कयो, वरी ॿिए स्कूल खे ऑन कयो, सुभाणे कंहिं ॿिए स्कूल खे ऑन थो कयां। पहिरियां असां सिर्फ़ु बिरयानी पे पुॼाई, छाकाणि त उहो पहुचाइण जो मसइलो। हाणे असां मेन्यू ठाहियो आहे उते कैंप्स में। मां छा कयो आहे, जिते कुंभ जे जेके मां कैंप्स जेको आहे ऑन कयूं उते हिकिड़ी कमेटी ठाही आहे, उन कमेटी मेन्यू पाण थी ठाहे ऐं उहा कोशिशि थी करे त घटि ख़र्च में ऐं बहितर मानी ऐं साफ़ सुथरी मानी मिले। त पोइ उनजे करे मां उन्हनि खे मेन्यू ठाहींदो आहियां, बाबा तव्हां रुगो बिरयानीअ ते गुज़ारो करण जे बजाए तव्हां पटाटा जेके आहिनि शोरे वारा उहे ठाहियो, उहे सुठा अथव, दाल चांवर ठाहियो, दाल मानी कयो, ऐं जेको आहे सो कॾहिं को ॿियो मेन्यू ठाहे वठो। त हाणे उहो हुननि हाणे पाण में ठाहियो आहे, ऐं असां त ईअं कयो आहे त कोशिशि हाणे मूं ईअं कई आहे त असां पाण उते खणी वञण जे बजाए उन कमेटीअ जे थ्रू शयूं ख़रीद करायूं था, ऐं उन्हनि खे पाण चऊं था त पाण ठहिराए। छाकाणि ॾिसो न, जंहिं कैंप में 300 माण्हू वेठा आहिनि उते तव्हांखे 1-2 बोरची ज़रूरु आहिनि। उहे बोरची जेकॾहिं पाण ठाहींदा त तव्हांजो बोरची वारो जेको ख़र्चु आहे उहो बि बचे थो, ऐं साफ़ सुथरी शइ ठहे थी, ऐं प्रॉपर तव्हांजो पैसो बि यूटिलाइज़ थिए थो। जी डॉक्टर साहब, गाज़ी झंडीर साहब मूंसां मौजूदु आहे, कालो ॿिए पासे नथो मिले। जी जी, गाज़ी झंडीर साहब सीनियर सहाफ़ी मूंसां गॾु मौजूदु आहे, कराची में तमामु घणो कमु कनि पिया, आवाज़ TV सॼी सिंध जे हवाले सां।
माण्हुनि ताईं उहा ख़बर पहुचाए पई त कोई घणा माण्हू कराची बि आया आहिनि। त गाज़ी साहब बि तव्हां सां कुझु ॻाल्हाइणु चाहे थो। जी ॻाल्हि साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब मां तव्हांखां इहो ॼाणणु चाहींदुसि त तव्हां छाकाणि त फील्ड में आहियो, यकीनन तव्हां असांजी हिकिड़ी कैपेसिटी आहे, असां इनफ़रादी हैसियत में पंहिंजे वस ऐं विताहर कमु करियूं पिया। जीअं तव्हां सजेशन ॾिना त गवर्नमेंट खे कमु करणु खपे, ख़ासि तौर ते दवाउनि जे हवाले सां सरकारी अस्पतालुनि में दवाऊं मुहैया करणु खपनि। इहो थींदे नज़र कोन पियो अचे। डॉक्टर साहब कुंभ जे ॿिनि स्कूलनि में डॉक्टर साहब पंहिंजी कैपेसिटी आधार कमु करे सघे थो या पंहिंजे अबाणे ॻोठ जनम भूमि में कमु करे सघे थो। हनीफ़ सागर साहब कंहिं मख़सूस इलाइक़े में कमु करे सघे थो। मजमूई तौर ते सॼी सिंध ॿुॾी पई आहे। डॉक्टर साहब जेके मंज़र कुंभनि जा आहिनि इहे मंज़र टंडे आदम जा आहिनि, इहे ई मंज़र गढ़ी खैरू जा आहिनि, इहा ई कैफ़ियत वाही पांधी जी आहे। साॻी सूरत हाल ठरी मीरवा में आहे। लखे माण्हू बेघर थियल आहिनि डॉक्टर साहब, रोडनि रस्तनि ते मौजूदु आहिनि। तव्हां इहा सॼी पीड़ा दर्द महसूसु करियो पिया उते मौजूदु आहियो, सरहदी वारा अॻिते अचनि। छा तव्हां ॿियो को सजेशन ॾींदो सरकार मां, जेकॾहिं उमेदु पाण घणी न रखूं त ॿियो छा करियूं गॾिजी सॾिजी करे, कीअं माण्हुनि जूं हयातियूं बचाइजनि डॉक्टर साहब? साईं मां हिकु अर्ज़ु कयां त इनफ़रादी तौर ते असांखे चंद फैमिलीज़ खे बचाए सघूं था। जी सॼो कमु सरकार जो आहे ऐं ईमानदारीअ सां सुठा ऑफिसर मुक़ररु कजनि। तव्हां वटि मां ॾिसां थो त कराची ईस्ट में जेको आहे DC साहिबु आहे चांडियो साहिबु, मां सचल ॻोठ जे दोस्तनि सां ॻाल्हायो, उहो वॾी तारीफ़ पिया कंदे यार हुन ॾाढो सुठो कैंप्स में बंदोबस्तु कयो आहे। हाणे बदकिस्मती आहे त DC तव्हांजी सिफारिश ते लॻियल आहिनि, TMO तव्हांजी सिफारिश ते लॻियल आहिनि, लोकल गवर्नमेंट जो सॼो सिस्टम तव्हांजी सिफारिश ते लॻियल आहे। उन्हनि माण्हुनि जी त नज़र जेका आहे न उहा माण्हुनि जे बिस्किट जे हिन में बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सियासी माण्हुनि खे मां अपील थो कयां त हू कैंपुनि में वञी माण्हुनि जी तज़लील न कनि, हिकिड़ी थैली हथ में खणी उनजो फोटो सेशन जेको आहे न कनि। असां बि कयूं था, पर असां जेॾी महिल का शइ तयारु कयूं था उहा कयूं था त पोइ असां ते पहुचायूं था। इहो सिर्फ़ु यकीन ॼाणो माण्हुनि जे इंस्पायरेशन लाइ त माण्हू जेको आहे सो अञा जेके फिलंथेरापिस्ट आहिनि, जेके माना ख़ैरख़्वाह माण्हू आहिनि, जेके सॼण माण्हू आहिनि सिंध जा, सिंधी माण्हुनि जा, उहे अॻिते अचनि ऐं उहे राब्ता कनि त जीअं असां माण्हुनि जी मदद करे सघूं। पर इन क़िस्म जी तज़लील माण्हुनि जी जेका आहे उहा बि बंदि कई वञे ऐं ईमानदार ऑफिसर हंगामी बुनियाद ते, ख़ासि करे डिप्टी कमिश्नर्स, SDMs ऐं इहे सभई हंगामी बुनियादनि ते ईमानदार जेके आहिनि उहे आंदा वञनि। ऐं ॾिसो न जेके भला जेकॾहिं कुझु सरकार न करे हा, जेकॾहिं हंगामी बुनियादनि ते पहिरियों 2-4 लख टेंट जेके आहिनि उहे कहिड़ो मसइलो गवर्नमेंट जे लाइ, उहे पोइ चवंदा त माण्हू कंहिं मथां ते वेही बचनि खे जो माना ढके। हाणे तव्हांखे मां गुज़ारिश थो कयां त मुंहिंजी नंढिड़ो हिकिड़ो मेडिकल सेंटर आहे, 30 बेडेड आहे। ईमानदारीअ जी ॻाल्हि थो कयां, विला बिला त हुन में 55 ॿार ऐं औरतूं मुरायूं आहिनि। हिकिड़े पासे हिकिड़ो पूरो सेक्शन फीमेल जो रहियो आहे, उन्हनि खे गैस मुहैया कई आहे, उन्हनि खे पाणीअ जो बंदोबस्तु, उन्हनि खे बिजलीअ जो मुकमिल फ्री ऑफ कॉस्ट न। डॉक्टर साहब अॼोके ॾींहंनि में जेके असां वटि एज़ ए मीडिया हाउस या एज़ ए जर्नलिस्ट इतला आहिनि त जेके DCs पंहिंजा आहिनि, नौशरो फिरोज़ जो DC हुजे, खैरपुर जो हुजे, सखर जो हुजे, शिकारपुर जो हुजे, उहे कंहिं बि आम माण्हू जी पहुच में न आहिनि। माण्हू बेयारो मददगार आहिनि। DC हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट आहे। यकीनन इन जन इलाइक़नि में तव्हां मौजूदु आहियो, जेके इलाइक़ा वधीक मुतासिर आहिनि उते रेस्क्यू सां गॾु, रिलीफ सां गॾोगॾु पाणी जेको बीठल आहे 6-6 फुट 4-4 फुट जीअं तव्हां ॿुधायो पिया, हंगामी हालतूं आहिनि। अॼोकी सिंध अहिड़े तारीख़ जे अलमीअ मां गुज़रे पई जेको शायदि हिन नसुल इहा मुश्किल सूरत हाल न ॾिठी हूंदी। मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, पाणी कढण जी सूरत हाल आहे त पाणी होॾो बि टकिरजी बीह रहियो आहे। पाणीअ खे का स्पेस ई कान्हे। तव्हां नेचुरल रस्तनि ते कब्ज़ो करे छॾियो। तव्हां पाणीअ जो जेको रस्ता हुया उन्हनि ते तव्हां माना अदावतूं थी वयूं, तव्हां उन्हनि ते अलाए छा कंस्ट्रक्शन करे छॾी। हाणे पाणीअ खे निकिरण जो को रस्तो ई कोन्हे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाए थो छॾियां त पाणी जी सरकार छा बि चाहे नथी कढाए सघे। हाणे हंगामी बुनियादनि ते, मुस्तक़िल बुनियादनि ते 24 कलाक सेंटर्स खोलिया वञनि, माण्हुनि खे बीमारीअ खां बचाए वञे। एतबार कंदो दस्त उल्टीअ में पेशेंट शार्ट में था अचनि, चवंदो नो BP नो पल्स। 4-4 कैनुला हणी 4-4 रिंगर सां गॾु था हलायूं तॾहिं मरीज़ वञी थो, पुश था ॾियूं उहो त तॾहिं तो अखि खोले। ऐं जेको मलेरिया, इहा मलेरिया में माण्हू बेहोश थी था अचनि, हाइपोग्लाइसीमिया में हलिया था वञनि पिया। अलाए कीअं कहिड़ी सूरत में बचायूं। मां कुंभ में मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, पर इन्हनि 10 ॾींहंनि में का बि अस्पताल खुलियल न। ही 8-10 ॾींहं मुंहिंजा 2 छोकिरा ड्यूटी था कनि वीचारा। हाणे तव्हां अंदाज़ो लाहियो त इन सूरत हाल में जॾहिं तव्हांजो डॉक्टर बि भॼी वञे,
जॾहिं तव्हांजी सरकार बि माना हथ तव्हां मां कढी वञे ऐं जॾहिं तॾहिं रोल कंहिंजो थो अचे, रोल तव्हांजो असांजो थो अचे, मीडिया जो थो रोल अचे त पंहिंजो पॉज़िटिव रोल अदा करे, असां जहिड़नि माण्हुनि जो थो करे। छाकाणि त हुकुम बि इहो आहे त पाड़े जो में ख़्यालु कयो, पाड़े जी मस्जिद में नमाज़ पढ़ो, पाड़े जो ख़्यालु कयो। डॉक्टर साहब माफ़ कजो, मां तव्हांजी ॻाल्हि जे विच में थो अचां, छाकाणि त तव्हां पेशेवर डॉक्टर आहियो। अॼु जीअं तव्हां पाण सूरत हाल बयानु करियो पिया त सिहत जूं सहूलियतूं, बुख़ार, मलेरिया, डेंगी, डायरिया, इलाही सारा इशूज़ आहिनि। तव्हां छा सजेस्ट कंदव? ख़बरूं आहिनि त सेल्फ मेडिकेशन थिए पई, छाकाणि त माण्हुनि जी डॉक्टरनि ताईं पहुच न आहे, अस्पतालुनि ताईं पहुच न आहे। ॿ टे शयूं आहिनि। हिकिड़ो त डॉक्टरनि खे रोल अदा करणो आहे। कहिड़ो? पंहिंजा व्हाट्सअप नंबर ऐं मोबाइल नंबर पंहिंजे मरीज़नि खे ॾियनि। मरीज़ पहुची कोन था सघनि, रस्ता कटियल आहिनि, उन्हनि खे ॾियनि, उन्हनि खे सहूलियत ॾियनि। मां ॾिनी आहे पंहिंजे मरीज़नि खे त बाबा तव्हां नंढी वॾी तकलीफ़ आहे, मिसाल मरीज़ चए थो बाबा उमिरि घणी अथसि 6 महीना अथसि, साईं दस्त उल्टी थी पिया अथसि, उमिरि घणी अथसि 6 महीना अथसि, बाबा हीअ शरबत प्यारीस, हीअ निमकोल प्यारीस, ऐं फ़िलहाल तूं इमरजेंसी ॾेई वेठी, जे ज़रूरत पए थी त पोइ कंहिं वेझे डॉक्टर वटि पहुच। डॉक्टरनि खे रोल अदा करणो पवंदो। उहे रुॻो सरकारी अस्पतालनि जा डॉक्टर न, ख़ानगी जेके प्राइवेट डॉक्टर आहिनि उन्हनि सभिनी खे रोल अदा करणो पवंदो त पंहिंजे मरीज़नि जे लाइ पंहिंजी असेस वधाइनि ऐं रस्ता खोलनि ऐं उन्हनि जा डोर्स विंडोज़ जेके बंदि थियल आहिनि उहे सभु खोलनि। हिकु ॿियो त 24 कलाक सर्विस शुरू करणु खपंदी आहे BHUs में। उते हंगामी बुनियादनि ते हिननि खे डॉक्टरनि खे हायर करणु खपंदो आहे। जेके न्यू डॉक्टर्स जन हाउस जॉब कयो आहे उन्हनि सभिनी खे हंगामी बुनियादनि ते हायर करे सेंटरनि में 24 कलाक सर्विस शुरू करणु खपंदी आहे। हज़ारनि जे तइदाद में ORS जेको आहे फ्री विराइणु खपंदो आहे, फ्री ऑफ कास्ट। त बाबा निमकोल पहुचायो ऐं रिंगर, कैनुलास ऐं चमड़ीअ जे बीमार जूं दवाऊं जेके आहिनि, हल्कियूं एंटीबायोटिक्स जेके आहिनि उहे माना कमु करे वेंदियूं। असांजूं को लोकल एप्लीकेशन उहे जेके आहिनि से एतिरे त मिक़दार में हू ॾियनि जो उन्हनि खे जेकॾहिं इहो चोर विकिणनि बि न तॾहिं बि न खुटनि माण्हुनि ताईं पहुचनि। उहे जेके विकिणनि प्राइवेट स्टोरनि ते उतां केरु वठण वारो न हुजे। वॾे मिक़दार में यकीन कयो चंद दवाऊं आहिनि। मां हिकिड़ी लिस्ट ठाही कल्ह, कंहिं महिरबानी दोस्त चयो त तव्हां का लिस्ट मोकिलियो त छा कयूं। जेकॾहिं मूंखे दवा मां पंहिंजी प्राइवेट अस्पताल में उहे माण्हुनि खे ॾींदो वञा भला त उहो भलो थिए। उन में 8, 10, 15 ॾहनि दवाउनि खां वधीक दवाऊं न आहिनि ऐं उहे सुठी क्वालिटीअ जूं दवाऊं जेकॾहिं गवर्नमेंट हाणे मुहैया करे ऐं डॉक्टरनि खे असेस वधाए ऐं डॉक्टरनि जो फील्ड फोर्स वधाए ऐं 24 कलाक करे। हाणे जेकॾहिं मुंहिंजो कुंभ जो सेंटर आहे उहो बंदि पियो आहे। छा आहे साईं, उन्हनि खे बहानो थी वियो आहे त हिन में पाणी अची वियो आहे। बाबा पाणी अची वियो आहे, कंहिं रोड साइड ते माण्हू टेंट हणी वेठा आहिनि। तव्हां टेंट खोले ॾींहं राति वेही रहो न, माना त माण्हू मूं वटि छो अचनि। माण्हुनि खे जेकॾहिं मूं वटि ईंदा मां 300 रुपया फीस वठंदुसि, वरी ड्रिप हणंदुसि हुनखे ॾींदुसि, उनजा 200, 300 वठंदुसि, 500 उहे ॾे, वरी 1000 रुपयो माण्हू वञी स्टोर ते भरे, 1500 माण्हू खे मानी खाइण लाइ पैसा कोन्हनि खे माण्हू काॾो ॾींदा। इन जे करे हिननि खे असेस वधाइणी पवंदी गवर्नमेंट खे, डॉक्टर्स खे ऐं ऑफिसर ईमानदार जेके आहिनि डॉक्टर मुश्ताक पुल साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां गॾु मौजूदु रहियो। तमामु अहम ऐं काराइतियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं ऐं जेके शयूं आहिनि इन हवाले सां हुकूमत खे कमु इहो करणु खपे, ख़ासि तौर ते सिहत खाते खे, त जिन शयुनि जी ज़रूरत आहे उनजी तयारीअ जे हवाले सां। छाकाणि जो कुझु ॾींहंनि में जीअं डॉक्टर साहिबु चयो त इहे जॾहिं बीमारियूं कर खणंदियूं त पोइ उन मिक़दार में जेकॾहिं असां मौजूदु न हूंदियूं